पंहिंजावे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रियासत जी धमाकेदार अपडेट अची वई आहे। पंहिंजावरी जी बि वॾी बहितरीन अपडेट आई आहे। ॿई मां तव्हां सां शेयर करण वारो आहियां। रियासत ड्रामो तमामु जल्द ईद ते इन जी लॉन्चिंग थींदी। दोस्तो इहो ओनियत कयो वेंदो KTN एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते जेको आहे इन खे रिलीज़ कयो वेंदो यूट्यूब चैनल ऐं होॾो जेको आहे KTN वारनि जो जेको नेशनल चैनल आहे इन में इहो रियासत ड्रामे जी एंट्री थियण वारी आहे। उन में ॿिए स्पेल जी जेका स्लो शूटिंग हली रही हुई उहा हाणे तेज़ी सां फाइनल थियण वारी आहे। पोइ 3 स्पेल जी हाणे वरी शूटिंग हलंदी। हाणे इन जो प्रोमो अचण वारो आहे। KTN एंटरटेनमेंट ते तव्हांखे प्रोमो ॾिसण वटां मिलंदो इन रामे जो। बाक़ी रही ॻाल्हि पंहिंजावेरी जी, पंहिंजावेरी हिन टाइम ज़बरदस्त धमाकेदार मोड़ ते पहुतल आहे जंहिंमें सभिनी जूं मुनाफ़क़तूं तव्हांखे ॾिसण वटां मिलनि थियूं। ख़ासि करे हसीना जी मुनाफ़क़त, होॾो को आहे जाबर जी मुनाफ़क़त, रुंडे जी मुनाफ़क़त सभिनी खे कटे वई आहे। चालाकियूं कटे वियूं आहिनि ऐं सावल जहिड़ो सिधो माण्हू बि परेशान थी चुको आहे, चाकिर ख़ान जहिड़ो बि। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻे त शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। सुठो प्यारो कॉमेडी वे करे छॾींदा। अल्लाह हाफ़िज़।